खलीली भी ना है, मिल्लत खलील ते भी ना है, यहूदी भी ना है, ज़रतश भी ना है। मुस्तफ़ा करीमन जो नालो वठण वारो आहे, पर इन में शियो भी थी सके। जो शिया भी या रसूल अल्लाह जो नारो हणंदा आहिनि। हाण वरी लॻो नारो नारे तहकीक हैदरी या अली, सुन्नी भी हणंदा आहिनि, पर थी सके तो शियो हुजे, सिद्दीक़ अकबर के न मञण वारो हुजे, फारूक आज़म के न मञण वारो हुजे, उस्मान गनी सां बुग़्ज़ रखण वारो हुजे, गौसे आज़म जो दुश्मन हुजे, थी सके तो। वरी नारो लगो नारे तहकीक हक चार यार मञोसी, साहबन के तो मञे थो, पर थी सके तो यजीद के अलैहिस्सलाम, यजीद के अमीरुल मोमिनीन चवण वारो खारजी पलीद हुजे, थी सके तो। पर जदे की नारे पीर दस्तगीर, नारे पीर दस्तगीर, जेको ॿुधण वारो हूंदो उनखे ख़बर आहे त नारे पीर चवण वारो, दस्तगीर जो नारो हणण वारो कट्टर सुन्नी हूंदो, मुस्तफ़ा जे न्याणियुनि जे बानी जो ॿार हूंदो, महबूब जे राणियुनि जे ग़ुलामनि जो, हाय हाय सुभान अल्लाह, मुस्तफ़ा करीमन जे सहाबनि जो नौकर हूंदो, अहल बैत अतहार जे नौकरनि जो भी नौकर हूंदो, सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ऐं गौसे आज़म जो नारो हणण वारो यारही करण वारो हूंदो, मुस्तफ़ा जो मीलाद मल्हाइण वारो हूंदो, सुभान अल्लाह, हाय हाय वाह सुभान बाबा जी। अरे नारो ही अहिड़ो जे नारे सां मुसलमान निखिरजी साफ़ थी अचे, हाय हाय सुभान अल्लाह सुभान अल्लाह। नारो ही बेड़ा पार करे, नारो ही शक खां कढी छॾे त शियो आहे, गौसे आज़म जो नारो हण, फतवा कान ईंदी शियो आहे, गौसे आज़म जो नारो हण, वहाबी जी फतवा ख़त्म, गौसे आज़म जो नारो हण, तौहीद जे मुवाहिद आहे, अल्लाह जी वहदानियत ते यकीन रखण वारो आहे, शक गुंजाइश ख़त्म थींदी। गौसे आज़म जे नारे हणण सां ख़बर पइजी वेंदी त वलियनि जो बि नौकर आहे, सहाबा जो बि नौकर आहे, अहल बैत जो बि नौकर आहे।